नाज़रीन, नसीराबाद में खबर शामिल कजे थी। मोहम्मद नवाज़ ओढाणो की रिपोर्ट मूजिब नसीराबाद के टैक्सी स्टैंड ते वाटर सप्लाई जे लगायल हथरादू वाल ऐं मुख़्तलिफ़ महलनि समेत हुसैनी इमाम बारगाह ताईं पानी न पहुचण खिलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज की अॻवानी इनायत तुनियो, हाजी खान द्रोही ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी टाउन कमेटी इंतज़ामिया खिलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त टाउन कमेटी जे चेयरमैन पारां नायल इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं बिना कंहिं इंजीनियरिंग सर्वे ऐं लेवल कढण जे पाणी जा वाल लगाया आहिनि, जे सबबि सॼे शहर में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। उन इल्ज़ाम हयो त ग़लति मनसूबाबंदी सबबि केतिरा इलाइक़ा पाणी खां महरूम थी विया आहिनि। शहरियुनि खे सख़्तु परेशानियूं पेश अची रहियूं आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त वाटर सप्लाई जो मसइलो फौरी तौरु हल करे शहरियुनि खे पाणी फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। हुननि ऐलान कयो त मसइलो हल न थियण जी सूरत में सुभाणे बि एहतजाज जारी रखियो वेंदो।